अस्सलाम वालेकुम जद प्यारा दोस्तों, ये बड्डियों कम वारियूं बकरियूं तव्हां ॾिसो पिया। सुबुह जो टाइम आहे, माशाल्लाह हींअर जंतर खाइनि पियूं। तमामु ज़बरदस्त आला नसुल जूं ही बकरियूं आहिनि। तमामु वॾी महिनत सां ही बकरियूं थियूं आहिनि। हिननि जा फर फुला तव्हां ॾिसो पिया। सिंध या कराची जा बि वापारी हिते ईंदा आहिनि माल वठण असां वटि। हे बकरियूं ॾिसो पिया, माशाल्लाह माशाल्लाह, जियो जियो, तमामु बहितरीन लाजवाब। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि लाइक कंदा। ऐं चाचो हाशिम मक्सी पाण बीठो आहे, माशाल्लाह माशाल्लाह। दोस्तो जेको बि शौक़ीन हुजे हिन बकरियुनि सां केर बि मुक़ाबिलो असां सां नथो करे सघे बाबा। हीउ कमु ॿियो आहे, हीउ शौक़ु ई ॿियो आहे। हीअ बकरियूं न आहिनि कमांट आहिनि बाबा, कमांट। अलाह जी महिरबानी आहे। ॾिसो पिया तव्हां, ही गानी कंहिं शौक़ीन वटि ख़ाली गानी बकरी परे पर ही ख़ाली गानी बि कंहिं वटि न हूंदी, ही चढ़ी बि न हूंदी। अहिड़ा फर बाबा, ही ॾिसो न, ही महिनत बाबा। हिते तक़रीबन पंज धनार हिन बकरियुनि जी रुॻे सेवा कंदा आहिनि। ॾिसो ॾिसो बकरियुनि जा थण पीढ़ियूं, ओह ॾिसो, माशाल्लाह माशाल्लाह। हे अथव ठोड़ी साईं, ही अथई लाल परी बाबा, लाल परी। ही अथव लाल परी, हा अथव लाल परी, हिन खे चइबो आहे। ॾिसो न, माशाल्लाह माशाल्लाह। हे साईं भिल, हे भिल ॾिसो। दोस्तो ही वीडियो तव्हांखे, ही बकरियूं, ही असांजो शौक़ु तव्हांखे अगरि वणे त हिन वीडियो खे वधि खां वधि लाइक कंदा। अञा ही कुंजूं बीठियूं आहिनि, कुंजूं। हे अथव साईं कुंज, वाह साईं वाह, माशाल्लाह माशाल्लाह। अहिड़ो शौक़ु बाबा केरु न कंदो। हे शौक़ु आहे चाचा हाशिम मक्सी जो शौक़ु। बचपन खां वठी ही शौक़ु आयो आहे। हिते सिंध जा आला अमीर तरीन माण्हू बि हिते ईंदा आहिनि, मिनथूं करे वेंदा आहिनि, रातियूं हिते रही वेंदा आहिनि। टायर घसंदा आहिनि बाबा, वीगोन जा टायर घसंदा आहिनि। ॾिसो साईं, सभु हिकु नसुल आहे। इन वीगोन जा हिते टायर घसंदा आहिनि। पर कंहिंखे असां पंहिंजो बाबा फर त छा, पर हिकिड़े सान लाइ बि माना हीअं बकरी फराइण लाइ बि सान न ॾींदा आहियूं। छाजे करे जो सुभाणे शौक़ीन हिन चवंदा अहिड़ो नसुल असां वटि बि आहे। हीअ नसुल कंहिं वटि बि कोन हूंदो मुंहिंजा जानी। ॾिसो ही कमांट आहिनि, ही बकरियूं न आहिनि, ही कमांट आहिनि बाबा, माशाल्लाह माशाल्लाह। ही जेॾी महिल घरां निकिरंदियूं आहिनि त ही कननि जी इल्ला वारो तंवार बाक़ाइदे ईंदो आहे, इल्ला कंदियूं ईंदियूं आहिनि बाबा। ही बकरियूं उहे आहिनि। ही नामीनेट शौक़ु आहे बाबा चाचा हाशिम मक्सी जो। हिते मलक असद, मलक चंगेज़ जहिड़ा बि हिते टायर घसाए विया गाॾियुनि जा, पर असां पंहिंजो फर बि न ॾिनो बाबा। दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधि लाइक ऐं अॻिते शेयर लाज़मी कंदा।